पानी जे जहाज में एकड़ा साधु यात्रा पिया कन। उन साधु वटि कुछ न हो, एकड़ो पुराणो थेलो हो। पुराने थेले में करोड़न रुपयन जो एकड़ो बेशकीमती हीरो पियो। उन पानी जे जहाज में एकड़ो चोर भी यात्रा पियो करे। उन जे चोर जी नज़र साधुअ जे थेले जे हीरे ते पइजी वई कि इन साधु बाबा वटि हीरो आहे ऐं हिन पानी जे जहाज जे अंदर मुखे छा करणो आहे, हथ जी सफ़ाई करे वठणी आहे। पोइ वधीक चोरी चकारी करण जी ज़रूरत न आहे, वेही करे खाईंदुमि बढ़िया, मुंहिंजी पीढ़ियूं खाईंदी। उन ज़माने में करोड़नि रुपयनि जो। चओ हरे राम। हाणे सॼो ॾींहुं हलियो, साधुअ सां दोस्ती करे वरितई। चोर अचे, ॻाल्हाए ॿोलाए, साधुअ सां परिचय थियो, केॾी महिल बि वेही रहे, पूरी नज़र लेकिन हुनजे थेले ते, हा अंदर पियो आहे हीरो। रात जो जेॾी महिल सभु सुम्हिया, साधुअ बि ॾिठो चोर खे, चोर बि साधुअ खे ॾिठो। रात जो सभु सुम्ही पिया, चोर जाॻियो। ये सॼो संसार सुम्ही पवंदो आहे, अमृत वेले संत जाॻंदा आहिनि, रात जाॻंदा आहिनि, जागी जागी भक्ति कंदा आहिनि। चोर जाॻियो, सभु सुम्ही पिया हा। वञी करे साधुअ जा सभु सामान ॻोल्ही, थैलो ॻोल्ही, पर हीरो न मिलियो। ॾाढो उदास परेशान थियो। ॿियो ॾींहुं आयो, वरी साधुअ सां ॻाल्हाइण ॿोलाइण लॻो। ॿी रात आई, चई अॼु त कुझु बि थी वञे, अॼु त सफ़ाई करे रहंदो। पूरो छाने मारे पूरो जहाज, थेले खे बार बार छंडे फूके, थेले मां हीरो निकिरे ई कोन। आख़िर तंग थियो, हारजी वियो। चई पहिरियों बार एॾी महिनत कई आहे, पर मां फ्लॉप थी वियो आहियां, सक्सेस न थियो आहे, कुझु हथ में न आयो आहे। ओहो, ॾाढो पछताइण लॻो। सुबुह थियो, 2 रातिनि जो सफ़र हो। चोर आयो साधु बाबा वटि, ॾाढो उदास परेशान। साधु बाबा मुस्कुराइनि। संतन महात्माउनि जे चेहरे ते हमेशह 10 वॼी 10 मिंट ठहियल हूंदा था, यानी मुस्कान जो प्रतीक, ख़ुशीअ जो प्रतीक। और संसारी माण्हूअ जे चेहरे ते हमेशह 8 वॼी 20 मिंट। इहो त सत्संग जो असर आहे। चओ हरे कृष्ण, हरे कृष्ण। हाणे चोर उदास परेशान बाबा जी पुछण लगा, छो भाई छाजे करे उदास आहीं? हिन महिल तुंहिंजा सुबुह जा 6 थिया आहिनि, तुंहिंजे चेहरे ते 12 वॼी आहे। चई बाबा जेको कमु कयां थो अलाए छो सफलता मिले ई कोन थी पई। हाँ, चई मूंखे पतो आहे तूं कहिड़ो कमु कंदो आहे, तुंहिंजो कोई धंधो वापार न आहे, तुंहिंजी सफ़ाईअ जो कमु आहे। बाबा मतिलब छा चयव? अरे तूं चोर आहे, चोरी कंदो आहे। धीरे सां चयो महात्मा, पेर पकड़ी वरितई। चई बाबा तव्हां अंतरयामी आहियो। संत चवनि था मां त पहिरें ॾींहुं सम्झी वियो, तुंहिंजी अख में ख़राबी आहे, तुंहिंजो दिलि मेरो आहे प्यारा। चोर चवण लॻो छा कयां, आदत पइजी वई आहे, स्वभाव बि त काई शइ आहे। लेकिन बाबा बुरो न मञो त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो। हा, मां सॼी राति तव्हांजो थैलो छाने मारियो, ॿी राति बि ॻोल्हियो, हीरो न मिलियो। ऐं ॾींहं जो ॾिसां थो त हीरो तव्हां वटि पियो आहे। राति जो हीरो गायब, वरी ॾींहं जो नज़र पियो अचे। इहो कहिड़ो जादू वादू ईंदो आहे छा तव्हांखे? इहो कहिड़ो चमत्कार आहे? मां त सॼो बेड़ो ॻोल्हे आयुमि, तव्हांजो थेलो ई न, सॼो बेड़ो, मतां ॿिए कंहिंखे ॾिनो हुजेव। साधु बाबा जोर जोर सां खिलण लॻा, चवण लॻा प्यारा तूं बेड़ो ॻोल्हे आए? हा। थैलो ॻोल्हे? हा। मुंहिंजा कपिड़ा सभु छंडे मारिया, लेकिन ॿुधाए तूं पंहिंजो थैलो ॻोल्हियो? चई पंहिंजो थैलो? उनखे छो ॻोल्हींदुमि, मूं त मुंहिंजो थैलो आहे। चई हीरो मां तुंहिंजे थैले में ई रखियो, हीरो तुंहिंजे थेले में ही रखियो। पागल, मूंखे पतो हो तूं पूरो जहाज ॻोल्हींदे, पर पंहिंजो सामान न ॻोल्हींदे। चरणनि ते किरी पियो। हाणे ध्यान ॾियो, कथा त ॿुधी वरिती था, पर जेको करोड़नि खां वधीक ज्ञान आहे, उहो इहो ई आहे कि असां भॻवान खे दुनिया भर में ॻोल्हींदा आहियूं, किताबनि में ॻोल्हींदा आहियूं, लेकिन भीतर प्रेम रूपी सागर में कॾहिं न ॻोल्हींदा आहियूं। भीतर गोतो न हणंदा आहियूं, अंदरि कॾहिं भॻवान खे न ॻोल्हींदा आहियूं, त मुंहिंजे अंदरि ई त उहो सांवरो सलोनो सूक्ष्म रूप में वेठो आहे। जो भीतर गया वो भी तर गया, तरुण सागर चवंदा।